वेलकम बैक नाज़रीन। मकानी चूंडनि बाबति धरती टीवी जी ख़ासि नशरियात में एक भेरो ॿीहर तव्हांखे भली कार चवंदासीं। ज़िले कशमोर कंद बाबति अपडेट शामिल कयूं पिया। हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं तंगवाणी टाउन कमेटी जो, जिते टोटल वार्डन जो अंग 3 आहे, जॾहिं त 12,420 जी जेका आहे उहा आबादी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं तंगवाणी खां धरती टीवी जो रिपोर्टर अली रज़ा सरकी खां। अली रज़ा, तफ़सील ॿुधाइजो, छा सूरत हाल आहे? 3 वार्डनि ते मकानी चूंडूं थियण पियूं वञनि, कहिड़नि जमायतुनि जा कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार जेको आहे सो इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि, ऐं केतिरा उम्मीदवार हिन वक़्त ताईं बिना मुक़ाबले कामयाब थी चुका? तंगवाणी शहर जे 3 वार्डनि ऐं 14 यूनियन काउंसिल में मकानी चूंडूं 26 जून ते थींदियूं। जॾहिं त शहर जे 3 वार्डनि मां 2 वार्डनि ते शहर जे 3 वार्डनि मां 2 वार्डनि पीपल्स पार्टी उम्मीदवार बैरिस्टर नौरोज़ खान बिजाणी बिना मुक़ाबले कामयाब थी वियो आहे। जॾहिं त वार्ड नंबर 1 ते अॻूणो टाउन चेयरमैन अशरफ अली खान बिजाणी जो JUI उम्मीदवार रामदिल्ला शारी सां मुक़ाबिलो थींदो। वार्ड नंबर 3 ते JUI जे कारी किफ़ायतुल्लाह खोसो ऐं पीपल्स पार्टी जे इनायत हुसैन गुजराणी में सख़्तु मुक़ाबिलो थींदो। जॾहिं त वार्ड नंबर 3 ते क़ौमी अवामी तहरीक जे रब ॾिनो मलिक ऐं अवामी तहरीक जे साले खोसो में पिणु उम्मीदवार आहिनि। यूनियन काउंसिल सोलियाणी जे JUI मलिक ऐं जे नूरुल्ला खान में इलेक्शन थींदी। UC गुलवाली में मुक़दम नादर खान चोलियाणी ऐं JUI जे मुक़दम हमज़ो खान निंदवाणी ऐं पीपल्स पार्टी जे टिकट तां चूंड विढ़ंदा। जी अच्छा, इहो ॿुधाइजो त जेके 14 यूनियन काउंसिल्स आहिनि ऐं जेके 2 रिमेनिंग वार्ड आहिनि जिन ते इलेक्शन थियणी आहे, हिकु त इहो ॿुधायो त JUI समेत मुख़्तलिफ़ जमायतूं जिन जो तव्हां ज़िक्र करे विया आहियो त उन्हनि जा कैंडिडेट्स बीठल आहिनि। पीपल्स पार्टी सां फेडरल लेवल ते उन्हनि जो इतिहाद आहे, त हेठि हुन इतिहाद जी छा पोज़ीशन आहे? बरक़रार आहे या किथे सीट एडजस्टमेंट थी आहे? ऐं ॿी इहा शइ क्लियर कजो, जीअं तव्हां ॿुधायो त हिकिड़े वार्ड तां पीपल्स पार्टी जो कैंडिडेट बिना मुक़ाबले कामयाब थी वियो आहे, त बिना मुक़ाबले जेका उनजी कामयाबी आहे उन जो बुनियादु कहिड़ो आहे? हाँ बिल्कुलु सर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको बिना मुक़ाबले मीर नौरोज़ खान बिजाणी जेको कामयाबु थियो आहे उहो पीपल्स पार्टी जे टिकट तां थियो आहे। ऐं उन में जेको आहे त उनजो किरदारु तमामु बहितरीनु रहियो आहे। उन्हनि जेको आहे पंहिंजे वार्ड में पंहिंजो ख़िदमत कई आहे ऐं तमामु नेक ऐं अच्छा अली रज़ा, पुछण इहो पियो चाहियां त बिना मुक़ाबले जेको कामयाबु थियो आहे त उनजे अगेंस्ट कंहिं फार्म जमो न करायो, कंहिं जमायत कैंडिडेट बिहारियो ई कोन हुयो, या कैंडिडेट बीठा हुया पर सियासी मसलहतुनि में उन्हनि पंहिंजा फार्म वापसि वरिता? न बिल्कुलु सर, उनजे जेको आहे अपोजिट में कंहिं बि फार्म ई न फिल न करायो सर। अच्छा, बाक़ी जेका JUI जेको इतिहाद आहे उन्हनि जो, उनजी छा पोज़ीशन आहे? हिकु त उन खां असांखे क्लियर कजो। ॿियो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जिन जो माज़ी में इतिहाद रहियो आहे ऐं हाणे बि इहो ई तासुर आहे त जेका अपोज़िशन थिए पई उहा हू गॾिजी करनि पिया, त मकानी चूंडुनि में PTI ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे इतिहाद बाबति छा ख़बर आहे? गॾोगॾु JUI ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको वफ़ाक़ी सतह ते इतिहाद आहे उन बाबति बि असांखे ॿुधायो त तंगवाणी में उन इतिहाद जी छा पोज़ीशन आहे? सही, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तंगवाणी में ग्रैंड अलायंस थोरी PTI जी का बि जेको आहे त सियासी उहो कोन्हे। जेको आहे हिते हिकु त JUI जो वोट बैंक आहे ऐं ॿिए नंबर ते पीपल्स पार्टी जो जेको आहे त वोट बैंक आहे। इन हवाले सां पीपल्स पार्टी ऐं JUI जे उम्मीदवारनि जेको आहे त मुक़ाबिलो थींदो, बाक़ी हुननि में जेको आहे त का बि उहो कोन्हे सर। अच्छा, छा था सम्झो त JUI ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी में कहिड़नि कहिड़नि सीटुनि ते तमामु घणो सख़्तु मुक़ाबिलो थींदो, या किथे किथे इम्कानु आहे त ॿई जमायतूं हिक ॿिए सां सीट एडजस्ट वग़ैरह करे वठंदियूं? हा जी बिल्कुलु। वार्ड नंबर 1 ते जेको आहे त मीर अशरफ अली खान बिजाणी ऐं JUI जो उम्मीदवार आहे जेको कारी किफ़ायतुल्लाह खोसो, उन में जेको आहे त मुक़ाबिलो थी सघे थो। बाक़ी जेको आहे ॿियनि यूसियुनि ते जेको आहे विकास मुक़ाबले जी न आहे। अली रज़ा सरकी तंगवाणी खां असांखे अपडेट करे रहियो हो। टोटल 3 वार्ड आहिनि टाउन कमेटी तंगवाणी में, जिते JUI ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी में सख़्तु मुक़ाबले जा इम्कान आहिनि। अॻिते वधंदासीं ऐं असां शामिलु कंदासीं बख्शापुर टाउन कमेटी खे, जिते बि वार्डुनि जो अंग टोटल 3 आहे। मोहम्मद अली मड़ल असां सां लाइन ते मौजूदु आहे। मोहम्मद अली, छा सूरत हाल आहे बख्शापुर में? टाउन कमेटी बख्शापुर जे टोटल 3 वार्ड्स ते केतिरा उम्मीदवार हिसो वठी रहिया आहिनि? जी, मां ॿुधाईंदो हलां त बलदियाती इलेक्शन 2022 जी तयारियूं जोर शोर सां जारी आहिनि। कार्नर गॾिजाणियूं मिड़कनि जो सिलसिलो जारी आहे। बलदियाती इलेक्शन 2022 बख्शापुर टाउन जी पोजीशन कुछ हेनरी आहे। बख्शापुर टाउन में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि में सख़्तु मुक़ाबिलो लाइ घर वक़्तु जारी आहे। बख्शापुर टाउन में टोटल 3 वार्ड आहिनि, जंहिंमें
बख्शापुर टाउन के वार्ड नंबर 13 ते पाकिस्तान तहरीक इंसाफ के उम्मीदवार सालार खान धोमकी और पाकिस्तान पीपल्स पार्टी के उम्मीदवार मोहम्मद उमर धोमकी में विच में मुकाबलो है। वार्ड नंबर 2 ते पाकिस्तान तहरीक इंसाफ के उम्मीदवार मीर मोहम्मद हनीफ धोमकी और पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा रजीब खान धोमकी विच में मुकाबलो थींदो। वार्ड नंबर 3 ते पाकिस्तान तहरीक इंसाफ के उम्मीदवार मीर मोहम्मद छिजन और पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा गुलजार खान धोमकी विच में मुकाबलो थींदो। पोलिंग स्टेशन सिक्योरिटी लाइ वाजिब पॉलिसी जारी न कई वई, जॾहिं त तहरीक इंसाफ तरफा अॻूणो सूबाई वज़ीर मीर ग़ालिब खान धोमकी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा सूबाई अॻुवान अमीर तैमूर धोमकी पंहिंजे उम्मीदवारनि खे कामयाब करण लाइ मैदान में लथल आहिनि। जी अच्छा, इहो ॿुधाइजो त पाकिस्तान तहरीक इंसाफ ऐं पीपल्स पार्टी खां अलावा ॿी का सियासी जमायत जो को कैंडिडेट आहे जेको हिसो वठे पियो, उन खां अलावा कॉम्प्रेस जमायतुनि जी छा सूरत हाल आहे, ख़ासि करे JUI जी छा पोज़ीशन आहे बख्शापुर में? अगरि मां ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ जे उम्मीदवारनि में ई जेको आहे बख्शापुर टाउन में मुक़ाबिलो आहे, जॾहिं त ॿियो को बि उम्मीदवार हिते न आहे। ठीकु आहे, मोहम्मद अली मडल असांखे बख्शापुर खां अपडेट पियो करे। अॼु कोशिशि कईसीं त ज़िले लाड़काणी ऐं कश्मीर कंध बाबति जेके सूरत हाल आहे उनजी तफ़सीली तौर तव्हांखे आगाह कयूं। इहो सिलसिलो सुभाणे बि जारी रहंदो, पर अॼोके ॾींहं ते असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो अचे। इनशाअल्लाह सुभाणे साॻे वक़्त ते हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।